इज्जत कुमार की मेहनत कमाइण लाइ हिते कराची में मेहनत ॾिसो, कमकार ॾिसो, कुंभारवाड़े खां हर किस्म जो कमु आहे। मुंहिंजो माना किचन जो पखियुनि जे लाइ तमाम बेहतरीन मेहनत है कुंभारनि जी। इन मेहनत के वाटर कूलर भी हैं। न्यू कराची, मुहाजर कैंप, कुंभारवाड़ा इन सभिनी जो बचत जो हिकिड़ो राज़, तरक़ी जो हिकिड़ो राज़ ही एतिरा इन इतना गमलो या पाण चऊं पैसा जमा करण वारो ॾिसण वटा शयूं आहिनि तमामु बहितरीन। जहिड़ो करे हिते पहुचण खां पोइ लॻे त जहिड़ो मेले में पहुची विया आहियूं। ॾेखार ही अधु निगाह ताईं तव्हांखे मिटी जा थां नज़र ईंदा। ये असांजो ॻोठु आहे न्यू कराची में खमीसो ॻोठु, पुराना कब्रिस्तान ते तव्हां हर क़िस्म जो थां वठी सघो था। पर जे वरी तव्हीं मलीर में मुहाजर कैंप मिलंदा, उते भी मशहूरु तरीन मशहूरु हूंदा। ये करियूं थां ही थां नज़र ईंदा। ऐं ज़ैनुलाब्दीन कुंभार जनरल सेक्रेटरी सिंध हाल सिंध कुंभार वेलफेयर एसोसिएशन।
यही सो अचनि था वञनि था सामान ॾाढा हलण वारो सामान आहे। यार भाइरो ये असांजे कुंभारनि जी महिनत आहे ऐं जेके महिनत कनि था से कामयाबु आहिनि। ॾिसंदा वञो तमामु जिते बि हर शइ मिले थी, सिर बि मिले थी, घर जो कमकार मिले थो। महिरबानी वीडियो ॾिसण जी, वॉच फॉर वीडियो। थैंक यू।